ॻोठ माडो, तालको खैरपुरनाथन शाह, ज़िलो दादू सां तालुक़ रखंदड़ 17 मेंबरनि ते मुश्तमिल फैमिली बाअसर जागीरदारनि जे थियल ज़ुल्म ऐं जबर जो शिकार आहे। 2.5 महीननि खां इस्लामाबाद प्रेस क्लब आॾो खुलियल आसमान हेठि सख़्त बारिश में एहतजाजन इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि। पार्लियामेंट जो न ई को मेंबर सदर सार संभालण आयो आहे, न ई कोई हुकूमत जे तरफ़ां को नुमाइंदो हिते आयो आहे। अॼु मारवी मेमण हिते मौजूदु आहे। अचो त मारवी मेमण ऐं इन्हनि फैमिली जे मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। तव्हां वटि अॼु खां पहिरीं हिते केरु आयो आहे, केरु तव्हांजी जेको आहे सार संभालण आयो आहे हिते, ऐं कंहिं हद ताईं तव्हां सम्झो था त तव्हांखे इंसाफ़ मिलंदो, ऐं अॼु मारवी मेमण हिते आई ऐं उन खां तव्हांखे केतिरी उमेदु आहे त तव्हांखे इंसाफ़ मिली सघे थो, ऐं छा चयो उन तव्हांजे बारे में? इन खां पहिरियों त असां हिते को नुमाइंदो कोन आयो। तलत मयसर साहब फ़ोन कंदो रहियो, वाइदा कंदो रहियो, लेकिन उहो बि कोन आयो। मां फ़ोन कंदो रहियुसि, मौला चांडे साहब ॾे मां फ़ोन कंदो रहियुसि, लेकिन को बि असां सां वाइस्तो या को बि तालुकात जो उन सां न कयो, न ई असां ॾे आया। बाक़ी मारवी मेमण साहब अॼु आई, उन सां उमेदु आहे त उहो चवे थी त मां तव्हांखे इंसाफ़ वठाए ॾींदुमि, तव्हांखे इंसाफ़ मिलंदो इंशाअल्लाह। असां उमेदु आहे त असां हितां इंसाफ़ वठी पोइ असां हितां ईंदासीं। असां ॻोठ माडो, तहसील खैरपुरनाथन शाह, ज़िलो दादू। मां ॻोठ माडे जो रहण वारो, मां दादू सिंह चांडियो नालो, मां चांडियो आज़ाद जो। उते रईस लियाकत चांडियो आहे, उते जेको वॾेरो आहे, उन असांजे मूं ते मुंहिंजे मथां कारे जो इल्ज़ाम ऐं अगवा जो इल्ज़ाम हणी करे असांजो जेको ज़मीननि ते 140 जरेब ज़मीन आहे, उन पूरी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथई। असां औरतुनि खे 3 ॾींहं मुंहिंजे भॼाइनि खे वठी औरतुनि खे क़ैद करे ॿधी करे खुले आम खुले रोडनि ते 5-5 ॼणा, ईअं की थी सघे थो 5-5 ॼणा हिकु औरत खे जलेबी आहिनि, हिकु डंडा हणे पेरनि ते धक हणे। ईअं कंहिं इस्लाम इजाज़त ॾिनी आहे या कंहिं अहिड़े हुकूमत इजाज़त ॾी आहे तव्हां अहिड़े औरत सां अहिड़ी नाजाइज़ी कयो, अहिड़ी ज़्यादती कयो। उनजे बावजूदि उन्हनि असांजे मथां नलके जो कूड़ो केस हणी करे मुंहिंजे भाउ खे ॿधायो थाणे में, पोयों ॿधी आहे, पुलिस वठी वई आहे, त पोयों असांजे घरनि खे रईस लियाकत साहब जेको घरनि खे असांजे बाहियूं उॼारायूं अथई। हाणे असांखे 5 साल थी विया आहिनि, असां पोइ हिते वञूं नथा, असांखे क़तल जूं धमकियूं था ॾियनि। जेके असांजा 5 साल जा ज़मीन जा फसल खाधा अथई उहे असांखे वापसि मिलनि, ऐं जेके असां जूं ज़मीनूं आहिनि जे कब्ज़े में उहो कब्ज़ो असांखे छॾे ॾिए। असां जेके औरतुनि खे मारी उन्हनि जो असांखे हिसाब किताब ॾिए, जेको अगवा करे असांजे जेको सो औरतुनि खे मारी उनजो हिसाब किताब ॾिए, ऐं जेको असांजा उनजा घर असांजा साड़िया अथई असांजे उनजो हिसाब किताब ॾिए असांखे। ॿियो मां DIG सनाउल अब्बासी खे हथ ॿधी चवंदुसि, खुदारा इहो पंहिंजी पुलिस खे सम्झायो, अगरि पुलिस ईअं कंदी त पोइ असां काॾे वेंदासीं। पहिरियों बि असां नाजाइज़ी पुलिस कई, पुलिस असां वियासीं केस खणी, असांजो उन न ॿुधो। मां चवां थो पंहिंजे बच्चनि जे सदके DIG सनाउल अब्बासी साहब खे पंहिंजे बच्चनि जो कसम आहे, DSP रसूल बेग सियाल साहब ऐं HSO माडे ऐं मौला बख्श खासकेली जेको आहे पुलिस वारा आहिनि उते सदर थाणे ते, इहे पिया था पैसा वठनि, पैसा पिया था खावनि। रईस लियाकत हुनखे DSP रसूल बेग सियाल खे चवां थो की मां 70,000 रुपया ॾींदुसि, तूं इहो केस मोकल कोन। हाणे सुप्रीम कोर्ट जो केस 1 तारीख़ उन्हनि रिपोर्ट ॾियणी, उन्हनि 1 तारीख़ रिपोर्ट न आई, अॼु 8 तारीख़ आहे। पैसा पिया था खाइनि उन्हनि जे तरफ़ूं, चए त मां तव्हांजे तरफ़ूं रिपोर्ट करे मूंखे। मां चवां थो DIG सनाउल अब्बासी खे चवां थो पंहिंजे बच्चनि जे सदके इन खुदारा इन पंहिंजी पुलिस खे सिधो कनि। अगरि पुलिस ईअं कंदी पोइ असांजो छा थींदो सिंध जी आवाम सां। रईस लियाकत कारे जो इल्ज़ाम हणी 5 साल थी विया आहिनि, ज़मीनुनि ते कब्ज़ो करे वेही रहियो आहे। ज़मीनूं पंहिंजो पाण वेठो थो खाए, ॿिया हारियुनि खे ॾिना अथई उहो वेठो थो खाए। ज़मीनुनि ते हिकिड़ो रुगो कब्ज़ो कयूं, वेठो आहे, ज़मीनूं पंहिंजो पाण वेठो थो खाए। 5 साल थी विया आहिनि, असांजा घरों दर बदर थी विया आहिनि। जेको ज़मीनुनि जा फ़सुलु खाधा 5 साल उहे बि असांखे वापसि मोटाए ॾिए, असांखे पंहिंजो हक़ ॾे। इहे छाकाणि थो असां ग़रीबनि सां ना हक़ करे या छा? असां दर बदर का हिते वेठा आहियूं, नंढड़ा ॿार बचा वठी वेठा आहियूं। अदा हुई राति बि बारिश थी आहे, मुंहिंजी नंढड़ी वीचारी जो हाल कोन हो न छा, हथ पेर सफ़ा वीचार जा मिली विया। अदा ईअं न आहे थी त जिन ज़ालिम असां वटि बचाए ॾिनी आहे। सॼी हीअ आहे जो सॼे सिंध में ही लॻो पियो आहे कब्ज़ो, कारोकारी जा फॉल्स केसिस था कनि, हे कब्ज़ा कनि था हिननि जी ज़मीननि, मारूड़नि जे ज़मीननि ते। ही बोथारकी कल्चर हाणे इलाही थी वियो आहे, सॼे सिंध में थिए पियो। हिते आया आहिनि, हमेशह हिते ईंदा आहिनि वेचारा, इस्लामाबाद ईंदा आहिनि इंसाफ़ जे लाइ। हिते केरु ॾींदो हिननि खे इंसाफ़? हिते त वाघू वेठा आहिनि असेंबलीज़ में, हिते त वाघू हर जाइ ते वेठा आहिनि, केरु हिननि जी ॿुधंदो? सिंध जा माण्हू हाणे पाण उथनि,
ए पाण उथी करे पंहिंजा मुतबादिल कैंडिडेट्स ठाहिनि अॻिले इलेक्शन जे लाइ। छो करे ही जेका कैंडिडेट्स तव्हां ठाहिया हुआ जेकी बि पार्टी में हुआ माशाल्लाह सभु हिकिड़ा ई आहिनि, हिननि जा हिसाब किताब तव्हांजे साम्हूं आहिनि। हाणे चांस हिकिड़ो ई आहे, अगरि सिंध खे बचाइणो आहे, अगरि पाकिस्तान खे बचाइणो आहे, अगरि मारूड़नि खे बचाइणो आहे, पाण उथनि ए हिननि जे लाइ इंसाफ़ पाण कनि, कंहिंजा मोहताज न थियो। छो करे ही जेको बि थिए पियो, चाहे कराची में थिए पियो, हुते वञी ही जेका वेठा आहिनि असांजे प्रोविंशियल कैपिटल में वेही करे, असांजे प्रोविंशियल कैपिटल में वेही करे ॻाल्हियूं था कनि सिंध खे विराइण जी, हीअ असां कॾहिं अलाउ कोन कंदा। ए ही असांखे मोह ॾींदा। ऐं पोइ हर जाइ ते कब्ज़ो भत्तो पैसा नाजाइज़ तरीक़े सां माण्हुनि सां मायूं वेठियूं आहिनि, नियाणियूं वेठियूं आहिनि हिते सिंध जी। छा आहे सॼे सिंध खे नज़र अचे पियो, सॼो सिंध जो फ़र्ज़ु आहे। ही त हिकिड़ो केस आहे, सॼे सिंध में त रोज़ थींदो आहे। ही असां ॾिठो आहे, मूं 4 साल में सियासत में वेठी आहियां, ॾिसां पई सॼे मुल्क में थिए पियो, सॼे सिंध में थिए पियो। हाणे माण्हू उथनि, पंहिंजा मुतबादिल कैंडिडेट्स ठाहिनि। ही वागू, ही बोथार, ही वापसि असेंबली में न अलाउ कयो तव्हांजे हथ में आहे। ऐं असां तव्हां सां गॾु हूंदा ऐं असां ही लीड कंदा आहिनि मूवमेंट खे इंशाल्लाह।